तव्हां वस्ती वस्ती वाहण वाहण में आऊं आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां पहुता आहियूं मोहब्बत अली शाह जी वस्तीअ में। मोहब्बत अली शाह जी वस्ती यूनियन काउंसिल शहीद माई बख्तावर तहलके कुंडरी ऐं ज़िले उमरकोट में अचे थी। नाज़रीन हीअ वस्ती तमामु घणी पुराणी वस्ती आहे। हिन वस्तीअ में सैयद बि रहनि था, ॿियूं बिरादरियूं बि रहनि थियूं, पर हीअ वस्ती ज़िंदगी जे तमामु घणनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिते नियाणियुनि जो स्कूल मौजूदु कोन्हे, हितां जे ॻोठ जूं घटियूं पकियूं न आहिनि, ड्रेनेज जो को निज़ाम कोन्हे, सुई गैस अॼु ताईं हिन वस्तीअ खे कोन मिली सघी आहे, वाटर सप्लाई जी स्कीम खां हीअ वस्ती महरूम आहे, ॿिया बि अनेक मसइला हिन वस्तीअ में मौजूदु आहिनि। ही माण्हू वोट ॾियनि था पर मोट में हिननि खे कुझु बि कोन थो मिले। अचो त पाण हिन वस्तीअ जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं ऐं उन्हनि खां पुछूं त हू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। साईं अरशद, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? खैर खैर बाबा, दुआऊं। ख़ुशि, तबियतूं ठीकु आहिनि? सभु खैर, दुआऊं। छा कयो, कहिड़ो कमकार कयो? बाबा बनी आहे, बनी संभालियूं था। हाँ, जी घणी बनी आहे? बनी टोटल 400 एकड़ आहे। वॾी ज़मींदारी आहे या त आबाद घणी थी थिए? आबाद ई मूं वटि 20 खां 22 एकड़ आहे। 400 मां 22 एकड़ आबाद आहे? जी हा। छो, छा सबबु आहे? साईं पाणी पुछड़ी आहे, पाणी पुॼे ई कोन था, पाणी पुॼनि ई कोन था। पुछड़ी में त वधीक पाणी हुननि खे ॾियणु खपे, पुछड़ी वारनि जो त वधीक हक़ हूंदो आहे। साईं असां त पाणी पीअण वारो बि कॾहिं कॾहिं कोन थो पुॼे, इहे हालात आहिनि। बिल्कुलु मुआशी तौर ते तमामु वॾी गुरबत हूंदी, तंगी हूंदी। 400 एकड़ जो ज़मींदार, उन जा 20 एकड़ आबाद थियनि। बिल्कुलु इहो तमामु वॾो मसइलो आहे न। बिल्कुलु साईं, हाणे पाणी ॾाढा परेशान आहियूं। हा, पाणी पोइ हिते वॾेरा सां बंदि कनि या छा? साईं एरिगेशन था ॻाल्हायूं था, हू चवनि था त असांखे पोयां खां गेज कोन थो मिले, वाह मां गेज कोन थो मिले। बहरहाल हर को पंहिंजो मसइलो ॾेखारे थो, असां कंहिं वॾेरे या कंहिं ते बि हरूमरू को आङुर कोन था खणूं। न पाणी त बाबा पोइ हिते आबादियूं आहिनि सभु। जी हा, बिल्कुलु लाज़मी आहे, हर को पंहिंजी पूरत करे पोइ अॻिते छॾे थो, उन हिसाब सां पोइ का शइ बचे ई कोन थी। खोट में बि त हिकु जेतिरो हिसो हुजे न। जी हा, जेतिरो आहे त उन खोट सिर्फ़ु असां न, असां वारी साइड ते आहे खोट, बाक़ी पंहिंजी पूरत हर को फुल करे एॾी भला फ़सुल ॾिसी आयो आहियां। पोइ हिते भला हूंदा। हा, भला पंहिंजे हिन ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि? पंहिंजे ॻोठ में पहिरीं ॻाल्हि त गर्ल्स स्कूल कोन्हे, ॿी ॻाल्हि त असां वटि न गटर नाला आहिनि, न का घटी पकी आहे, न का बि असां वटि तरक़ियाती का सहूलियत कोन्हे, का बि न। सुई गैस आहे? सुई गैस बि कोन्हे, का कुझु कोन्हे। वाटर सप्लाई न वाटर सप्लाई बि कोन्हे। अच्छा, जी हा। पोइ वोट त ॾींदा हूंदव न? जी हा, वाउंट बिल्कुलु ॾियूं था। पोइ उहे तव्हांखे मोट में छा था ॾियनि? वाउंट नारे टाइम अचनि था, असां सां वॾा वॾा वाइदा कनि था, तंहिंखां पोइ त इहो ई का शइ कोन थी मिले। बसि माना हे ॾटा ऐं कूड़? ॾटा ऐं कूड़, बिल्कुलु। वरी वोट अचनि था, पोइ कहिड़ी का सोच वीचार ॻोठ वारनि कई आहे या छा? सोच वीचार कहिड़ी कंदा आहियूं, वरी वाउंट ॾियणा आहिनि असांखे, जीअं हर साल वांगुरु 5 साल वाउंट ॾियूं था, ईअं खार वाउंट वञिणो आहे। न, वोट मतिलबु ॾियणो आहे, उहो क़ौमी अमानत आहे। जी हा। पर मसइलो इहो आहे त उनजे लाइ को ज़रूरु को ॻोठ वारा वेही सलाह मशवरो कंदो, कम थियनि कोन था, में वोट माण्हू थो ॾे त उहो त सोच वीचार कबी न। बिल्कुलु बिल्कुलु सोचो अथऊं, हिन वारे सोचो अथऊं त जंहिंखे वोट ॾींदा आहिनि उनखां पहिरीं कमु वठी तंहिंखां पोइ वोट ॾींदा आहिनि। सही। बिल्कुलु। उन वटि विया आहियो तई? जी हा, 2 दफ़ा विया आहियूं। छा था चवनि? आसरा, जी हा, मुंहिंजो हीउ कमु थी वेंदो, जेको कमु खणी वञो उहो कमु न त आहे कोन, थी वेंदो, थिए कोन थो। इलेक्शन भेरी तव्हांखे छा चयो? इलेक्शन भेरे इहो चयूं त भाई जेके अव्हांजा कमकार आहिनि ज़रूरी जेके, उहे बिल्कुलु पूरा कइबा, पर उन मां को बि अॼु ताईं थियो कोन्हे। भला ॻोठ में के बीमारियूं बड़ियूं पाण आहिनि, गुरबत आहे? गुरबत साईं छेड़े जी आहे असां वटि, ठीकु आहे, बीमारी बि आहिनि, गुरबत बि छेड़े जी आहे असां वटि। चवनि था साई जा मरीज़ बि आहिनि? जी हा, मरीज़ तव्हां तक़रीबन आलापाना ॾे वॾो को अहिड़ो त कोन्हे ख़ासि असांजे ॻोठ में, बाक़ी हल्का फुल्का जाम मरीज़ आहिनि। हीअ वस्ती तमामु वॾी वस्ती आहे, जंहिंमें 250 खां मथे घर आहिनि ऐं आबादी 2 खां 2.5 जे विच में ॿुधाई वञे थी। हिन वस्तीअ में जिंझी, सैयद, ख़ासकेली, हजाम, दर्स, भील ऐं ॿियूं बिरादरियूं रहनि थियूं। अलमनाक सूरत हाल इहा आहे त ही थर जे भिक सां वेठल माण्हू आहिनि, उन्हनि वटि नियाणियुनि जो स्कूल कोन्हे ऐं सिंध अंदरि तइलीमी एमरजेंसी जो गुज़िरियल दौर में ऐलान थियलु हुयो त असां तइलीमी एमरजेंसी नाफ़िज़ कई आहे, पर नियाणियुनि जो स्कूल हिन वस्तीअ में मौजूदु कोन्हे को।
तव्हां साईं कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? दुआ दुआ सब खैर आवाज़ महिरबानी। कीअं पियो वक़्तु गुज़रे? शुक्र अल्लाह जो। बाक़ी इहो टूवेल लॻान इन में गुज़र सफ़र करियूं था। बाक़ी पाणी जो को वॾो पहिरीं त इशू हो, कुझु न कुझु हाणे अचे थो। बाक़ी अॻु में सफ़ा बिल्कुलु एंड हो। साईं जी 400 एकड़ बनी आहे, उन मां एकड़ बाबाद कोन हुई, पर हाणे टूवेल लॻान कुझु उन में कुझु मथियो पर ज़मीन आहे? असांजी पंहिंजी 30 एकड़ बनी आहे। 30 एकड़ उहा आबाद थिए थी? उन मां तक़रीबन 4 एकड़ आबाद थिए थी। 30 मां 4 एकड़? 4 एकड़ आबाद थिए थी। उहो पंहिंजो मोक जो पाणी आहे या ट्यूबवेल? न लिफ्ट ते पाणी आहे। लिफ्ट ते पाणी? हा लिफ्ट ते पाणी आहे, शाख जो। अच्छा, शाख जो लिफ्ट ते पाणी आहे। ज़मीनूं तव्हांजूं मथे आहिनि? जी जी हा, ज़मीन मथे। पोइ छा पोखियो आहे? जी मिर्च फुटी हींअर स्प्रिंगर आहे ऐं तूरियो आहे ऐं कणिक आहे। अच्छा हाँ जी हा। इन मां को गुज़र थियो थो वञे 4 एकड़नि मां? साईं गुज़र हाणे अव्हांखे ख़बर आहे, एॾी महांगाई लॻी पई आहे, कहिड़ो गुज़र थींदो? हा महांगाई बि त लाह कढी रखिया। हा गुज़र कोन थींदो। बाक़ी इहो आहे हलाइण वारो आहे, पियो हलाए थो। बाक़ी मज़दूरी आहे, महिनत करियूं था, अला मालिक रोज़ी रबड़ी खे ॾियणी आहे। बिल्कुलु। ॻोठ में मसला कहिड़ा आहिनि? कहिड़ियूं ॻोठ में मसला इहे आहिनि 200 या 150 घर अधो आयो आहे, ॾिसी वियो आहे। हिन टाइम ताईं वॾेरा जेके बि आया आहिनि वाउंट वठी वञनि था। असांजी ॻोठ पूरे में पढ़ियल बि आहिनि, कंहिंखे बि नौकिरी न आहे मिली, पटे वाली बि न आहे। सॼे ॻोठ में 200 या 150 घर आहे, कंहिंखे पटे वाली बि असांजो हक़ आहे। बिल्कुलु कंहिं माण्हू खे बि का शइ सरकारी नौकिरी का बि कोन्हे, सभु मज़दूरी काठियूं वॾीनि था ऐं वठा लॻा आहिनि, उन्हनि ते सरूं विझनि था। ॿार कराची ना मज़दूरी कनि था, उन ते गुज़ारो थिए थो। बाक़ी ॻोठ जी हिसाब सां या हुकूमत जे हिसाब सां का बि सहूलियत असांखे कोन मिली आहे। अच्छा भला हाणे इहो त थियो रोज़गार जो मसइलो। जी हा। ॿियूं बि सहूलियतूं थींदियूं आहिनि, सुई गैस बि थींदी आहे। साईं सुई गैस गर्ल्स स्कूल असांजो मंज़ूर आहे, उहो अञा ताईं कोन थियो आहे। ऐं मस्तर न को आहे, न को का शइ उते अचे थो, केरु माण्हू कोन्हे। वाटर सप्लाई जो सिस्टम ई कोन्हे। बिल्कुलु इहो हैंड पंपनि जेको पाणी पी जल त खारो आहे, इहो को अहिड़ो ख़ासि मिठो कोन्हे। हींअर मूं पाणी पी ॾिठो त मूंखे थोरो थोरो लॻो। असां इन ईंदे असीं गुज़ारो कंदा आहियूं, ठही विया आहियूं। बाक़ी जेको आहे किथां ईंदा नथा पियूं त पोइ उन करे मरंदासीं, ॿियो छा कंदासीं? हा इहो त आहे, हा मजबूरी में पियणो आहे। बिल्कुलु। भला का नंढड़ी इस्पताल तव्हांखे ठाहे ॾींदनि? का बि कोन्हे साईं, अस्पताल का सहूलियत कोन्हे। कोई बीमारी में तव्हां रोड रस्ता सभु भॻा पिया आहिनि, पोइ त ॾाढा ॾुखिया थींदा हूंदा। साईं नंबीसर वञूं था या टाली वञूं था या आमरीअ ते वञूं था या मिठी में वञूं था। इस्पतालूं किथे आहिनि? उते बि त वेठा आहिनि प्राइवेट में वञूं था, उतां मसइलो हल थिए थो। बाक़ी मिठी या आमरीअ ते हाणे इस्पताल बि कान्हे का, वाटर सप्लाई बि तव्हां वटि कोन्हे को। जी हा। ॿटियूं खे पकियूं करे ॾिनियूं अथनि? कुझु बि कोन्हे साईं। गटर लाइनूं बि मतिलबु न, गटर लाइन सिस्टम ई कोन्हे साईं। अच्छा भला ॻोठ में बीमारियूं कहिड़ियूं आहिनि? बीमारियूं TB आहे, बाक़ी बुखार आहे, बाक़ी साई जी टेस्ट न आहे, को आयो आहे न अॻु में न को कुझु। बाक़ी के अधु रंग जा मरीज़ आहिनि, हिकिड़ो त इहा अव्हांजे अॻियां हा मौजूदु आहे। हाणे वोट त ॾींदा हूंदो न साईं? बिल्कुलु वोट त ॾियूं था, इहा ॻाल्हि कोन्हे, न वोट कोन्हे। उहे वोटनि वारा तव्हांजे लाइ छा छा कनि? वोट न वारा इहो आहे, वोट वठी ऐं वञनि था। जीअं सिंध पूरी में आहे सिस्टम, उहो पाण बि आहे, वरी वापसि लभनि ई कोन था, न को मोह न सींदा, फाता ते अचनि था। इहो उन्हनि जी महिरबानी, को मरी वञे थो त फाता ते अचनि था। हा पर उहो फाते ते बि सालनि खां पोइ था अचनि, जिन में इलेक्शन जी वेझी। बिल्कुलु न, पर फाता ते तक़रीबन अचनि था। छा पोइ इन मसइले जो हल छा आहे? मसइले हल जे सिंध पूरी गवर्नमेंट जेका कोशिशि करे त हल थी सघे थो। बिल्कुलु गवर्नमेंट त कोशिशि नथी करे। हा। अव्हां कहिड़ी कोशिशि कंदो? आईंदे जे लाइ छा सोचियो अथव? मसइला बि हल नथा थियनि, वोट बि ॾियो पिया मुफ़्त में, हू वेठा आहिनि वज़ारतुनि ते, तव्हांखे कुझु बि कोन थो मिले, त पोइ आख़िर हिन जो हल त कढणो आहे न। साईं असांजो इहा आहे कोशिशि त इंशाअल्लाह आगंद जेका इलेक्शन हाणे अचे पई ऐं उन में कोशिशि कंदासीं, जेको वोट उन खे ॾींदासीं जेको असांजो मसइलो हल कंदो, न त वोट कोन ॾींदासीं। पर उन जे लाइ हींअर ई वञी हुननि खे चओ त बाबा तव्हां हाणे वरी असां वटि ईंदव, असांजो कमु कोन कया अथव। इहो त असांजी कोशिशि लॻी पई आहे ऐं हर टाइम वञूं पिया ऐं चऊं पिया, चवनि था बाबा हा हाज़िर कमु करियूं था। परियां पर कमु असांखे कोन पिया मिलनि, जीअं कमु मिलनि था ईअं करियूं था। ठीकु आहे।
नाज़रीन, मोहब्बत अली शाह जी वस्ती यूनियन काउंसिल शहीद माई बख्तावर तहलके कुनरी ऐं ज़िले उमरकोट में अचे थी। कुनरी खां 35 किलोमीटर जो सफ़र तय कबो त अची मोहब्बत अली शाह जी वस्तीअ में पहुचबो। हीअ हेॾी सारी आबादी रखंदड़ वस्ती आहे, हिननि खे का डिस्पेंसरी मिलियल कोन्हे का। हीअ वस्ती बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, जंहिंमें हिन जूं घटियूं पकियूं न आहिनि, ड्रेनेज जो को निज़ाम कोन्हे को, वाटर सप्लाई हिननि खे मिलियल कान्हे का, सुई गैस जी सहूलियत बि हिननि खे मिलियल कान्हे का। ऐं हीअ माण्हू देवियुनि जूं काठियूं कटे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। चाचा वाहिद न खुश आहीं? शुक्र है शुक्र है। तबियत कीअं अथई? तबियत सही कोने। छा थियो हुई? अदरंग आहे। हाँ हली कोन थो सघां। हाँ घर में तंग आई आहियां ॾाढो। हाँ इलाज कोन कराई? पैसो आहे कोन, छा कजे। पुट मिसकिन ऐं पैसो आहे कोन। पुट घणा अथई? 2। छा था कनि? काठियूं वठनि, मज़दूरी कनि बस। देवियुनि जूं काठियूं? हा हा देवियूं। पोइ पढ़ाई कोन छा? पढ़े कोन, पढ़े असां आहे कोन दर्स। अच्छा स्कूल कोन्हे? स्कूल कोन्हे, पढ़ाई आहे कोन, मास्तर आहे कोन, असां नौकिरी का कोन्हे। अच्छा नौकिरी बि कान्हे? हा नौकिरी का कोन्हे का। तूं वेंदो ई वोट ॾियणु? वोट ॾियणु वञा थो री। पोइ तोखे छा ॾिनो अथनि? मूंखे कुझु कोन, अलाए नालो ॾिनो आहे न, कीअं कोन मिलियो। पोइ भला आख़िर ईअं केसि ताईं वोट ॾिबा रहिया भाउ, मिलंदो कुझु? मिलंदो अलाह ॾींदो, बाक़ी वोट जो असरु कोन्हे। ऐं रोड आहिनि कोन असां ॾे, न को रोड न को स्कूल न को आहे। वाटर सप्लाई सुई गैस न सुई गैस के कीअं कोन्हे। न कुझु कोन्हे, कुझु कोन्हे। ॾोह त आहे, आख़िर लाज़मी असीं वोट ॾींदो आहे, ॾोह इहा आहे वोट ॾियण। हा क्या मोहम्मद रहीम कहिड़ा हाल अथई? अल्लाह जी महिरबानी, सभु ख़ैर आहे। शुक्र अथई? ठीकु आहियूं। मिड़ी आहे गोरी पिया वठूं खाऊं, ऐं उन ते पियो वक़्तु हले। झूनड़ो थी विया? जी हा। औलादड़ो थियो? शुक्र आहे अल्लाह जो। घणा टे पुट आहिनि। न्याणियूं? 5 न्याणियूं। माशाअल्लाह। भला पुटनि खे पढ़ाई सही? हा पढ़ायो त असां लाइ का शइ कोन्हे। पढ़िया स्कूल आहे जंहिंमें पढ़नि साईं, स्कूल ई कोन्हे असां वटि जंहिंमें पढ़नि। ऐं जे पढ़िया वेठा आहिनि त उनखे नौकिरी कोन थी मिले। सिपाही हिकिड़ो खजे, उहो बि कोन थो खजे। बाक़ी हीअं गुज़ारो करे वेठा आहियूं, काठ वढियो उन पिया खायूं, कंहिंजो माल आहे, बकरी ठिकरी आहे त उन में गुज़ारे में लॻो पियो आहे। बाक़ी ॿियो ख़ैर आहे। तो बनी पंहिंजी कान्हे? न बाबा, थर जी बनी हिकिड़ी आहे बसि। थर जो त वरी जॾहिं वसे? हा वसे, ककर ते आहे बाबा। हा उहो ककर ते आहे। हा हिते बनी कोन्हे। हा भला ॿिया मसाला कहिड़ा आहिनि? ॿिया मसाला असां वटि न रोड आहे, न पाणी जी सहूलियत आहे। इहे जेके नलका नाज़नि उन्हनि ते आहे, पंपनि ते पाणी सोप तव्हां पीतो हूंदो, कारो आहे, इहो पियो गुज़ारो करे वेठा आहियूं। ॿियो सारो ख़ैर आहे। भला का सुई गैस ॾिनी अथनि? कुझु बि का शइ कोन्हे। घटियूं बि पकियूं कोन्हनि? न गटर लाइनूं बि कोन? ॿियो ख़ैर लॻो पियो आहे, का शइ कोन्हे। वोट त तूं बि ॾींदो हूंदे? बिल्कुलु असीं ॾियूं था, वॾे वाक वॾे वाक। पर पोइ उहे तव्हांखे छा था ॾियनि वोट? असांखे ॾेई रवाना थींदा। हा बाबा इहो विझो ऐं वोट ॾियो, तंहिंखां पोइ इहे मसाला सभु हल कंदासीं। हा उहो हिकिड़ो कोन थियो। पोइ हिन मसइले जो हल कहिड़ो कढिजे? हाणे वोट वठियो वञनि, कनि कुझु कोन, त पोइ आख़िर असीं ॿारे बचे वोट न्याणियूं साणियूं वठी उन्हनि सां ॻाल्हाए खणी त बाबा हीअ बसि ॾियो, बसि असीं हल करे वेंदा, बसि इहा ई ॻाल्हि कनि था, थिए ई कोन थी। भला तूं घणे ज़माने खां वोट ॾींदो अची? हाणे साईं मुंहिंजी हाणे 63 साल उमिरि आहे। हा 63 खां वॾो ई न लिखण में आहे। हा हा 63 जी 64 65 खणी। हा त इन दमार में वोट आउं ॾींदो आयो आहियां। हा सम्झी, वोट आउं ॾींदो या इहे पंहिंजो मालड़ो आहे जे हितां खां सेड़े ते आहे सभु हाणी कढंदा बाबा भेल थो कराई। अदा बख्तियार खुश आहीं? चऊं दा दा खैर दा खुश खैर कंदो ही बनी बार को नहीं बनी बार को ये हारी पे है हर पो थई। जी हां छा कायो थई? मिर्च वा हां यार फुटी हुई हां स्पिंगर एंड तूरिया आइन। तूरिया जी हां के चंगा थिया आइन? ठीक है बड़े।
हाँ बचत भला इस पंगर मां क्या थी थे बचत फ़िलहाल एतिरी क़दुरु कोन्हे या हिसाब सां कोन थिया आहिनि पर आजा थी वेंदासीं पाणी जी छा सूरत हाल आहे पाणी कोन्हे एतिरो पाणी हुजे त एतिरी घणी आबादी कोन थी थिए पर पूरी जे हिसाब सां थिए थी घणा एकड़ काया आहिनि मूल एकड़ हिकिड़ो आहे हिकिड़ो एकड़ जी हा हिकिड़े एकड़ ते सॼो घर कीअं हलंदो बसि ॿिया वरी पोइ कारोबार जे हिसाब सां को दुकानु आहे को वरी के सुरूं बिरूं वठण जे हिसाब सां लॻाईंदा आहियूं वठण ते मज़ूरियूं बि कनि जी जी हा दुकान किथे आहिनि दुकान साईं जो स्टाफ आहे या नवकोरा रोड ते हा हा हिते आहे दुकानु हिते दुकान जी। परचून जो दुकान जी हा जी अच्छा उन मां भला का बचत थिए थी बचत महांगाई जो दौर आहे पर एतिरो कोन्हे पर गुज़ारो आहे मिड़ई गुज़ारो जी जी हा मिड़ई गुज़ारो भला ॻोठ में मसाला कहिड़ा आहिनि ॻोठ में मसइलो जेको पुछंदासीं आहे ॿुधाए असांखे तूं सभु असां सभु पुछूं था हा ॻोठ जो मसइलो जेके पुछंदा आहे माना न असां रोड आहे न असां गैस आहे न असां वटि पाणी जो सिस्टम आहे सभु माना नलके जे हिसाब सां सिस्टम हूंदो इहो कढंदा आहियूं भई का बि सहूलियत असांखे जेके माना वॾे हिसाब सां का सहूलियत कोन मिली आहे अस्पताल खां नंढड़ी अस्पताल इहो असां माना सूर खाइण जे माना आहियूं अस्पताल असां किथां का शइ कोन्हे या टाली शहर वेंदा आहियूं या अमरीअ ते वेंदा आहियूं या हेॾां भई वॾेरनि खे जॾहिं चवंदा आहियूं हाज़िर बाबा हाज़िर माना हाज बुख आहे कोन घटियूं पकियूं अथव का शइ कोन्हे बिल्कुलु क्लियर इहो हाणे काफ़ी टाइम खां हाणे त अचे पियो अलाए केतिरे टाइम खां हेतिरा तव्हां त हाणे मीडिया जे हिसाब सां आहियो पर हिते त असां हाणे कई अहिड़ा आया आहिनि पर्चियुनि जे हिसाब सां बाबा जॻहियूं मिलंदियूं अव्हांखे फिलाणा नाला ईंदा फिलाणियूं जॻहियूं ठहंदियूं ईअं ईअं पर जेके माना असांखे फ़ोटू या अॻिते कढी आहिनि उहे वापसी माना कोन वरिया आहिनि वाहिद ॻोठ जेको आहे माना ई काठ वॾे मज़ूरी आहे इहो बि शुक्र अलाए जेको माना जंगल पासे में घणी आहे उनखे कटियो माना पंहिंजो गुज़र सफ़र करे वेठा आहियूं देवेन जा वण हा देवीअ जा वण इहो माना उल्टो पिट पिया खणूं इहे पिट असीं खणूं असीं वॾेरनि खे पिटियूं था जॾहिं त हीउ हेॾो 50-100-200 घर जो आहे हिन में तक़रीबन असांजे ॻोठ में हिकिड़ो 5-10 ॼणनि खे नौकिरी मिली आहिनि तॾहिं माना शुक्र असीं कयूं दाऊं असीं ॾियूं पर कंहिंखे ॾियूं हीउ वाहिद पहिरीं चकर में मीडिया अॼु आई आहे जेको असीं रड़ियूं करे चऊं था पर असांखे लॻे इहो ई पियो हिन में असीं ॻाल्हायूं था भई फ़र्क़ु असांखे लॻे टके कोन थींदो न ॻाल्हाइबो ॻाल्हाइण में फ़र्क़ु पवंदो छो न असांखे कोन थो लॻे असां कभी ॾिसो बाबा मायूस थिबो न हा मायूस ईअं न त कोन हल थींदा न मायूस ईअं न असांजा असां वॾे कंहिं न हुयूं वञूं न वञण कहिड़ो फ़र्क़ु आहे को फ़र्क़ु कोन पवंदो आहे जॾहिं उणी थींदासीं थोरा घणो बरख़लाफ़ी जॾहिं कंदासीं न तॾहिं वॾेरा ख़ुदि माना 50 गाॾियूं भरे थींदा यार हीउ कहिड़ो चकर आहे यार हीअं हीअं हीउ छा यार हीउ छो था करियो यार मुंहिंजा छोकिरा जा अॻिते पुठिते ईअं ॻाल्हाइण पिया नी ईअं यार बसि साईं हाज़िर हाज़िर बाबा वोट तुंहिंजा आहिनि बसि तूं खौफ़ बि अथव न ख़ौफ़ असांखे अलाह जो आहे अलाह पर ॾिजूं था पर ॿियो इंसान वटि कंहिं वटि कोन था ॾिजूं ठीकु आहे अलाह पर जंहिं माना ख़ुदा ख़ाली कया आहिनि न उन ई वटि ॾिजूं वॾेरे पर छा ॾिजूं सब ख़ैर आहे दुआ आहे सभु ख़ैर आहे तबियत कीअं अथई तबियत सही आहे इलाही ॾींहं थिया आहिनि बीमार पिया आहियूं अॼु 3-4 साल थिया आहिनि हा ऐं बसि दिलि जी शिकायत थोरी आहे उनजे करे बसि न को धंधो न को दाड़ी वेठा आहियूं घर जलियो बसि डॉक्टर खे कोन ॾेखारियो अथई डॉक्टर खे ॾसियो अथऊं ग़रीब माण्हू छा मां ॾसियूं NICVD में त मुफ़्त में इलाज था कनि मुफ़्त में उते वञे त ने उहो हिकिड़ी ॿी करियो बसि रुगो मिड़ेई नालो करियो असांखे कढियो रवाना करे छॾीनि कुझु बि कोन्हे पोयां को हुजे को धणी साईं जेको कुझु तोखे चयो आहे त दिलि जी तकलीफ़ आहे मूं डॉक्टरनि चयो आहे उमरकोट वियो या मीरपुर वियो या मिठीअ वियो या हा पोइ इहे ई दिलि जी पटी कढियो ऐं ॿ गोरियूं लिखियो ॾींहुं गोरियूं खां उन ते सोजी ऐं वधंदी वञे साह वधियो वञे हा हलियो कोन सघां थो धंधो न को दाड़ी आहे वेठो या घर जलियो छोकिरो औलाद आहे शुकुर 2 पुट आहिनि हिकिड़ो आहे थो वीचारो माल वड़काए मज़ूरी ते उन मां गुज़र सफ़र करियूं ॿियो सारो ख़ैर आहे बसि इहो 5-7-8 हज़ार बसि न 5-8 हज़ार मां तूं पाण सोचे सघे थी दवा गोरी बि थिए थी उन मां घर जो ख़र्चो बि थिए थो थींदो फुराई थींदी का बि शइ कोन थींदी हिकु टाइम में आणी थो वेठो हूंदो बसि इहो कमु हले पियो बसि ॻोठ में भला कहिड़ा मसइला अथव न स्कूल असां वटि आहे न पाणी जी सहूलियत आहे न को रोड रस्तो आहे न का जाइ पकी आहे सभु कचा घर बुरसा ॾिसी आयो आहे मिड़ेई मोहल लिकाइण असां में दर न आहे जे वठी मूंखे बि को ठाहे सघूं हाणे असीं पंहिंजे पेट जी करियूं या हुनजे घरनि जी करियूं उनजे करे बसि पोइ जहिड़ो हाल आहे थोरो पिया आहियूं जान छुटी वोट वठण लाइ असां इलाही कुझु कंदा आहिनि पोइ बाबा मूंखे हीअं कंदा हुआसीं पोइ ज़मीन खां मथे खणंदा हुआसीं पर निकिरी रहण जा तंहिंखां पोइ वञी जे दर ते बीह चवंदा केरु अञा असीं सुञाणी कोन या वॾे सुतो पियो हाणे केरु वञे असीं ईअं जिन जे पोयां उहे वञनि उहे वरी त पावरे अचनि बसि न तव्हां असीं करियूं हिकिड़े जे पोयां त उहो वञे अॻिते त हुनजी अॻिते कोन थी हले हू वञे त वरी हुनजे अॻिते कोन थी हले बसि उहो वॾा छा वञो की भले इस्लामाबाद वेठा आहिनि की भले कराची वेठा आहिनि कॾहिं किथे वेठा आहिनि हाणे असीं कंहिं वटि वञूं
हाणे वरी वोट थियनि था अॼु वाउट थियनि था त बसि इहे चवंदा हाणे वाउट ॾियो हाणे अॼु बिल्कुलु तव्हांखे उहो जाइ खां मथे करे छॾींदासीं पर पोइ जॾहिं रवाना थियण खां पोइ असांजी पवारी बि कंदा कोन त हिन पासे मवाज ऐं जीआरा जॾहिं इलेक्शन वेझी गॾा मल हूंदो तॾहिं भॼी वेंदा चवंदा असीं पता ते आया आहियूं चए न त जान पोइ फसनि ते ज़ोर त फता करणु आया आहियूं बाक़ी ॿियो कुझु बि कोन थो थिए कुझु बि न स्कूल असां ठाहे कुझु बि का शइ तव्हां हीउ ॿार ॾिसी आयो त का शइ कोन्हे सॼो ॻोठु पूरो 200-250 घर जो वसति हुन में असांखे मिली त का शइ कोन्हे माना हिकिड़ो घर जेको पको मिले सो बि कोन मिलियो नाज़रीन हिते 400 एकड़ ज़मीन जा मालिक बि रहनि था पर उन जूं ज़मीनूं आबाद नथियूं थियनि ऐं तव्हां जीअं ॿुधो त हिकु सैयद जी हिते 400 एकड़ ज़मीन आहे पर उन जी सिर्फ़ु 20 एकड़ ज़मीन आबाद थिए थी छाकाणि त हीअ पुछड़ीअ में रहनि था ऐं पुछड़ीअ वारनि जो वधीक हक़ु हूंदो आहे पर जेके मुंड वारा आबादगार आहिनि ऐं ज़मींदार ऐं भोतार आहिनि उहे पंहिंजनि ज़मीनुनि खे भरपूर पाणी ॾियनि था ऐं पोइ जेकॾहिं को पाणीअ जो ढुक बचे थो त हीअ अॻिते छॾनि था ऐं पोइ 400 एकड़ वारे जेको ज़मींदार आहे उन जी सिर्फ़ु 20 एकड़ ज़मीन आबाद थिए थी इहो हिननि सां वॾो हिकिड़ो अलमियो आहे वोट बि उन्हनि खे ॾियनि था ऐं फुर्जन बि उन्हनि जे हथां था ऐं ज़िलतूं बि उन्हनि जे हथां सहनि था ऐं ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां बि महरूम आहिनि दादा कहिड़ा हाल थी बाबा साईं दुआ ख़ैर आहे कुझु चङो भलो अमल लॻो दुआ ख़ैर तबियतूं कीअं अथई तबियतूं सही आहिनि ठीकु आहियूं कीअं पियो वक़्तु गुज़रे वक़्तु इहो धक मुड़ते न गुज़रे पियो केॾी महिल खायूं पिया केॾी महिल मज़दूरी मिले थी केॾी महिल ग़रीब माण्हू नथी मिले सफ़र गुज़ारा हलायूं पिया बसि कहिड़ी करी काठ बि वढियूं केॾी महिल मिटी ते कंहिंजो सिर कढणी कंहिंजी काठी वढणी भठनि ते बि मज़ूरी करी भठण ते बि मज़दूरी करियूं मज़ूरी घणी थी मिले कॾहिं 200 मिले कॾहिं 150 मिले उन में कुझु चांवर वठूं कुझु केॾी महिल खाऊं केॾी महिल वेठा आहियूं उन सभु कमु उन में खंड चांहि बि उन में आई बीमारी बि उन में आई ना को ॾाढी अॼुकल्ह अटो बि हिते 100 रुपए किलो मिले पियो 150 कमाईंदो उन मां अधु वठूं त अधु वरी खंड चांहि पर मिड़े ग़रीबत हाल सां वक़्तु हलायूं पिया ना आहे हिते को ॿार असांजो को पढ़णु जहिड़ो ना को इहो ग़रीबनि ते रुॻो इहो आहे त वाउंट ॾियो अचूं हथ उते हथ ॾियो न पोइ हिते असांजी त हुई जांच बि कोन कनि त तव्हां ग़रीब आहिनि या केरु आहिनि को बि असांजो खाते में ॼण कोन हो माना जहिड़े ॻाल्हि ई कोन्हे वाउट ते जाम उन टाइम ते अबो अबो कंदा अबा हलियाओ ईअं करी न पोइ हिते ख़बर ई कोन पवंदी त छा आहे पोइ ग़रीब आहिनि या केरु आहिनि को बि कोन्हे इहो ई धक मुट ते आहे केॾी महिल खायूं था केॾी महिल ईअं ई बचनि जे सफ़र गुज़ार हलायूं पिया केॾी महिल खायूं पिया केॾी महिल लंघण वेठा आहियूं बसि इहा वाटर सप्लाई जी स्कीम अथव को बि कान्हे ना वाटर जी आहे को ना आहे ॿिए पासे को अहमदाबाद जे पासे स्कूल हुजे पकी ठहियलु हुजे जंहिं पासे वेठा आहियूं उहो बि न आहे त जो ॿार खणी छॾियूं त कुझु न कुझु मुड़ुस थियूं हुजे न उहो बि न आहे साईं सुई गैस बि कान अथव का बि शइ न आहे साईं भला घटियूं पकियूं करे ॾियूं अथनि न कुझु बि न आहे न इहो ई वोट ॾियो था ख़ाली वाउंट ॾियूं त बसि असांखे वॾी महिल सॾु करंदा वाउंट ॾियो बाबा अभी ग़रीब आहियो माना सभु कुझु मदद कंदासूं उन महिल करंदा तंहिंखां पोइ वञ खणी त बाबा अभी छाजे लाइ आहियो करणी कोन था पोइ असीं ग़रीब माण्हू छा कंदासूं मसइले कीअं हल कजे मसइले त हल त ईअं ई कबो जीअं वारे वाउंटनि ते अॻिते पुकारणो पवंदो ॻाल्हाइणो पवंदो जीअं ग़रीबनि जी ॿुधंदा ठीकु आहे न त पोइ हुई हालात आहे भई अलाह खां हेठि बि घटि मसइलो हल थींदो न त कोन थींदो सही ॻाल्हि आहे बसि इहो ई आहे पोइ न त पोइ ग़रीब केॾी महिल खाईंदासीं केॾी महिल पिया हूंदासीं जॾहिं हालात न त घटि वेठा आहियूं अदा तूं कहिड़ा हाल अथई दुआऊं सभु ख़ैर आहे मन दुआऊं तबियत ठीकु ठाक छा कंदो हुई हारी पियो बनी कंदो आहियां बनी कंदो हुई जी आओ कंहिंजो हारी आहीं साईं जो आहे साईं पीर शाह जो साईं पीर शाह जो जी आओ घणी बनी काई बनी मेरे एकड़ ॾेढ जी आओ छा कयो अथई हुनमें उनमें मिर्च फुटी मिर्च फुटी त लही वयूं जी आओ हींअर छा कयो अथई हींअर जेको त चेट में पाणी आहे कोन पाणी कोन्हे पाणी कोन हो पोइ कहिड़ो कमकार करे गुज़र सफ़र कीअं थिए गुज़र सफ़र इहो ई मज़दूरी करूं पिया पठे ते जी सिरूं हणंदो हुई सिरूं आओ ॾियाड़ी घणी थी मिले ॾियाड़ी इहो 150 200 250 दंग आहे माना 200 250 मां तोखे शादी थियल अथई जी आओ घणा ॿार अथई 2 ॿार 2 ॿार तूं तुंहिंजी ज़ाल इहे सभु पोइ 250 में कीअं थो गुज़र थिए गुज़र कोन थो थिए मिड़ई करिणो पए थो थोरे मां थोरो हुई
अर्जन कहिड़ा हाल अथई बाबा? बाबा ख़ुशि आहियूं, दुआ ख़ैर, तबियतूं कीअं आहिनि? ठीकु आहिनि माशाल्लाह, बचड़ा बचड़ा ख़ुशि आहिनि? ॿियो ख़ैर आहे? चङा भला आहिनि, तयारु माशाल्लाह। ॾे ख़बर चार छा कंदो आहीं, कहिड़ो कमकार करीं? बनी ॿारो खाईंदा आहियूं। बनी ॿारो था जी कयो? हा, पाणी जो हिते वॾो बोरान आहे, वॾो मसइलो आहे। बसि धिके जान सां हले पियो जान, पिया हलायूं। घणी बनी काई? बनी 1.25 एकड़। 1.25 एकड़ कहिड़ी बनी आहे? हिन मां छा थींदो? गुज़ारो आहे मिड़ई, हल्को हल्को गुज़ारो? हल्को गुज़ारो। तोखे ॿार बच्चा बि हूंदा? जी हा, 4 ॿार आहिनि। उहे पढ़ाई थो? पढ़नि कोन, छो? स्कूल कोन्हे वेझे। स्कूल हुजे हा त पढ़ाई आहे? हुजे हा त पढ़ायूं आहे लाज़मी। छा? हीअ साईं जो आहे हिकिड़ो अबरो सबरो स्कूल, हिन ते मास्टर कोन थो अचे, केॾी महिल अचे थो केॾी महिल अचे कोन थो, 8 ॾींहं अचे कोन थो। हा, ॿियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ॻोठ में? ॿी सहूलियत का बि कोन्हे। छा मोहबत कहिड़ा हाल अथई? साईं अलहमदिल्ला दुआ आहे। तबियतूं कीअं अथई? तबियतूं आहे थोरियूं घणियूं तकलीफ़ूं आहिनि बदन में। कहिड़ियूं तकलीफ़ूं अथई? डॉक्टर खे ॾेखारियो अथई? जी जी डॉक्टर छा थो चवे? साईं ब्लड प्रेशर आहे ऐं नसुनि जो सूर बि आहे। रगुनि जो सूर बि आहे? जी जी जी। हा, त पोइ वरी उमिरि जो हिसाब बि आहे? हा, उन जो बि हिसाबु आहे। खाधा पीता बि वरी सुठा कोन्हनि? जी जी बिल्कुलु। हा, औलादड़ो कहिड़ो अथई? शुक्र अलहमदिल्ला, 3 छोकिरा आहिनि। उहे छा था कनि? हिकिड़ो बनी करे थो, बाक़ी ॿिया पढ़नि पिया ॿ। किथे था पढ़ायो? साईं हिकिड़ो नबीसर पढ़े थो हाई स्कूल में, हिकिड़ो हिते साईं मोहम्मद अली शाह ॻोठ। इहो ॾाढो मुर्सी कई अथई, इहो पंहिंजो नबीसर में पढ़ाईंदो इहो छोकिरो, या थोरी कोशिशि करे पढ़ाइजांसि त मन को। साईं वॾो बि पढ़ियल आहे, वॾो बि पढ़ियल आहे। नौकिरी मिली अथसि? नौकिरी जे मिले हा त साईं बनी कोन करे हा। नौकिरी वारो असां वटि ख़्वाबु कोन्हे को। इहा असां तमना जेका माण्हू अॻिते जी रखे थो न, उहा असांखे तमना ई कोन्हे का, न असांखे मिली आहे न मिलंदी बि सही। वोट ठीकु आहे, हूंदव न? बिल्कुलु वोट ॾींदा आहियूं। वोट बसि क़ौमी हिसाब सां सॾु थिए थो ॾेई था वञूं। इहो त भलो था कयो, वोट त ॾियणो आहे, पर वरी उनजे क़ौमी हिसाब सां वरी मसइला बि त पंहिंजा वठो। मसइला ॻोठ में नियाणियुनि जो मसइला इहे ई आहिनि त बसि मिलण लाइ कुझु ई कोन्हे। असां अॻे जेके छोकिरा असां वटि छिटा पिटा पढ़ियल आहिनि, उन्हनि खे बेलदारी बि कोन थी मिले। इहा त मायूसी जी ॻाल्हि आहे। बसि बिल्कुलु कबी न। हिमत असांजी एसी त ईअं आहे, बसि हितां खां वञूं था घरां खां थी अचूं त साईं जो था साईं त कुझु चवंदा आहियूं, साईं असांखे हीउ कमु कोन थो मिले, हीउ कमु साईं आऊं ॿुधायां थो त असांखे थोरो पोइते आहे, छोकिरा 2 आहिनि उन्हनि खे ड्यूटी कोन मिली आहे। हा, पाण खे साईं खे कान। हा न। जी नाज़रीन, अर्जन जी गुफ्तगू पवां ॿुधी ऐं मुंहिंजे पासे में चाचे जी बि गुफ्तगू ॿुधी। चाचो मायूस आहे, चए थो असांजा वॾा बि वोट ॾेई मरी विया, असां बि मरी वेंदासीं, असां पंहिंजी अची ज़िंदगी पूरी कई आहे, सो वोट असां बसि ॾींदा ईंदासीं, पर असांखे मिलणो कुझु कोन्हे को। चाचे जेतोणीक इहा मुर्सी कई आहे त पंहिंजो औलाद पढ़ाइण जी हिन कोशिशि कई आहे, पर हाणे माण्हू मायूस थी रहिया आहिनि ऐं माण्हू इहो था सोचनि त असीं औलाद पढ़ाए छा कयूं, छाकाणि त हिते तालीम जो मक़सदु आहे नौकिरी वठणु, पर हिते नौकिरियूं सिर्फ़ु पंहिंजा नवाज़ी आहे, पंहिंजनि माण्हुनि खे त नौकिरियूं ॾियनि था, पर हितां जा जेके ग़रीब ऐं मिसकीन ऐं जेके बेपोच बेसहारा माण्हू उन्हनि खे का बि नौकिरी नथी मिले। अर्जुन जेका गुफ़्तगू कई त मसइले जो को बि हल कोन्हे सवाइ इन जे त असीं 200-300 माण्हू वञी उन भोतार जे बंगले ते वञी धरणो हणूं या को रोड ब्लॉक कयूं। जेतोणीक इहो इहा हिकिड़ो मज़ाहमती नुक़्तो आहे, पर हिन इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असीं उन भोतार जे बंगले ते वञूं ऐं उनखे चऊं त तूं असांखां वोट वरितो हुयो ऐं असांजो तो मसइलो को बि हल कोन कयो, पर असीं 200-250 माण्हू वञूं। जंहिं ॾींहुं सिंध अर्जुन वांगुरु सोचणु शुरू कयो त यकीननि इहे जेके भोतार आहिनि, इहे जेके मीर पीर ऐं इहे जेके वोट वठनि था सिंध जे वोटनि ते, इक़्तिदार जे वॾियुनि वॾियुनि कुर्सियुनि ते विहनि था, उहे सोचण जे लाइ मजबूर थींदा त सिंध हाणे उहा साॻी नाहे रही। उनजे करे ही माण्हू देन जूं काठियूं कटे ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था। केॾी अलमनाक सूरत हाल आहे त हिन ॻोठ में उहो सैयद बि आहे जंहिंजी 400 एकड़ ज़मीन आहे, पर उनजी आबाद सिर्फ़ु 20 एकड़ थिए थी ऐं जेका शाख अचे थी पोइ जेके वॾा भोतार खान आहिनि उहे पाणी जेको आहे खणी था वञनि ऐं हिन जी पुछड़ी वारनि खे पाणी पहुचे कोन थो। नतीजे में 400 एकड़ जो ज़मीनदार जेको वॾो ज़मीनदार थो हुजे उहो सिर्फ़ु 20 एकड़ आबाद करे सघे थो। ऐं इहा दादागिरी जेका वॾेरनि जी आहे या गुंडागर्दी जेका वॾेरनि जी आहे, उहा सॼी सिंध अंदरि हर वस्ती हर वाहण सां आहे ऐं हर उन फ़र्द सां आहे जेको ग़रीब आहे, जेको सादो आहे, जेको पोइते पियल आहे। मजबूर आहिनि, हिननि खे वोट ॾियणो आहे, ही पैदा ई वोट ॾियण जे लाइ थिया आहिनि, पर हिननि खे मोट में कुझु नाहे मिलणो।
एसी ताईं जेसि ताईं ही कुझु सोचनि नथा, ही कुझु लोचनि नथा, जेसि ताईं ही मज़ाहिमत नथा कनि। ही अलमनाक सूरत हाल आहे त ही जेके पोइते थर जी कंधीअ सां वेठा आहिनि उहे माण्हू देवियुनि जूं काठियूं 400 एकड़ ज़मीन जा मालिक बि देवियुनि जूं काठियूं कटे ऐं 2 वक़्तनि जे पेट जी बाहि उजाइनि था। हीअ आहे उहा अॼोकी सिंध, उहा अमीर सिंध जेका हिन समूरे मुल्क खे हलाए थी, पर उन जा माण्हू 2 वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि। इन जे लाइ न रुॻो सरकार खे पर सिंध जी सान्याह ऐं सिंध जे सियासी जमायतुनि खे सोचणो पवंदो। ॿी सूरत में ही जेके माण्हू आहिनि उहे गुरबत जे चकीअ में पीसजी नेठि ख़तमु थी वेंदा ऐं नेठि ही हिते इथोपिया ऐं रवांडा जहिड़ी सूरत हाल पैदा थींदी। गुरबत आस्ते आस्ते उन तरफ़ वधी रही आहे। नाज़रीन, हिन वस्तीअ जा किसा ऐं कहाणियूं ऐं अलमनाक दर्द उहे अव्हां ताईं पहुता हिन वस्ती वटां अव्हां खां मोकिलायां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी वस्ती, कंहिं वेड़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसि ताईं साथ सलामत, सिंध सलामत।